नाज़िम टंडो आदम तालके जे प्राइमरी स्कूल शहीद शेर मोहम्मद डेरो में लगल बिजली जी ट्रांसफार्मर 11,000 वोल्टेज जी तारुन मां शागिर्दन और उस्तादन जी हयातियुन के खतरो है। तालीम खाते तोड़े हैस्को अख्तियारन जी शिकायतुन बावजूद ट्रांसफार्मर स्कूल का बाहर न कढियो वियो है। उन हवाले से ॾिसूं था अली थहीम जी रिपोर्ट। तालीम खाते टंडो आदम जे स्कूल शहीद शेर मोहम्मद डेरो जैमें 150 का वधीक ॿारड़ा तालीम पिराए रहा आहिनि। इन स्कूल के दरमियान में बिजली की 11,000 वोल्ट की लाइन गुजरी रही है और मुला मखण स्टाफ लाए लगल बिजली के 50 केवी ट्रांसफार्मर पिण स्कूल के क्लासन आडो ग्राउंड ते लगल है। इन ट्रांसफार्मर में कई भेरा स्पार्किंग सबब शोला स्कूल के अंगण ते किरंदा रहा आहिनि। हेस्को टंडो आदम वन की इंतजामिया के कई भेरा हितां ट्रांसफार्मर और बिजली की लाइन हटाइण लाइ चयो वियो, पर इन्हनि अञा ताईं को भी ध्यान न ॾिनो है। बिजली के थंबन में मीटर पिण लगल आहिनि। मीटरन में लगल सर्विस तारन में जोड़ खुलियल आहिनि, जैसा कंहिं भी वक्त को हादसो पेश अची सके तो। स्कूल के उस्तादन और ॿारनि में हर वक्त खौफ पखड़ रहे तो। स्कूल के सीनियर उस्ताद जान मोहम्मद चन्ना आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तकरीबन 20-25 सालनि खां आहे थंबो लॻो पियो। असां 2-3 दफ़ा दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि उस्तादनि ॿी बि जेके उस्ताद हुआ उन चयो आबदारनि खे शिकायतूं कयो त भई थंबो लॻो पियो आहे, ॿारनि खे नुक़सानु कंदो, केॾी महिल बि को बि ॿार करंट में मरी सघे थो। महिरबानी करे ॿाहिरि जेको आहे मुंतक़ कयो वञे त जीअं असांजे ॿार हादिस खां बची सघनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त प्राइमरी स्कूल शहीद शेर मोहम्मद फ़कीर डेरो जे अंगण तां बिजली जो थंबो ट्रांसफार्मर और 11,000 वोल्ट जूं तारूं हटाए उस्तादनि ऐं शागिर्दनि मां बेचैनी ख़त्म कराई वञे। कैमरा टीम सां गॾु अली थहीम, आवाज़ न्यूज़, टंडो आदम।